वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त कंदरा में अहले सुन्नत व जमायत पारां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में वॾे अक़ीद एहतराम सां रैली कढी वई, जेका ॻोठ बख्शल कटपर खां थींदे वाह बुरड़ा रोशनाबाद अली शेर जावरी शाही बाज़ार कंदरा मां गुज़री गौसिया मस्जिद कंदरा पहुची, जिते बाद जुमे नमाज जलसो थींदो, जिते नातू मौलूदन सां गॾु सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी वेंदी। रैली में नंढनि ॿारनि खां वठी हर उम्र जा माण्हू शिरकत कंदा। हथनि में सावा झंडा इको साउंड सां गॾु लबनि ते दुरूद ऐं सलाम मुस्तफ़ा जो पिणु विर्द कयो वेंदो, जॾहिं ते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।